नाज़रीन, हैदराबाद में 3 साल अॻु बिजलीअ जे हाई वोल्टेज जी तार मां करंट लॻण सबबि सड़ी माज़ूर थियल पोरियत इलाज न थियण करे मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहे। तफ़सील ॾिसूं था GM चांडियो जी हिन रिपोर्ट में। हैदराबाद जे हुसड़ी वारे इलाके अलीआबाद कॉलोनी जो रहवासी पोरियत नौजवान इलाज लाइ अॼु बि कंहिं मसीहा जो मुंतज़िर आहे। 3 साल अॻु जमशेद चांद नाले पोरियत नौजवान जेको सैलून जी दुकान ते कारीगर तौर कम करे पंहिंजे 3 मासूम ॿारनि जो गुज़र सफ़र कंदो हो। ही नौजवान गुरबत में भी खुश मिजाजी वारी जिंदगी बसर कंदे खिलंदे खेॾंदे वक़्तु गुज़ारींदो हो। 3 साल अॻु घर मथां गुज़रंदड़ बिजलीअ जी हाई वोल्टेज तारुनि संदसि ज़िंदगी विञाए छॾी। सर असां ये चवणु चाहींदासीं तारुनि खे या कटरायो वञे या पोइ हुनखे मथे करायो वञे। जो असांजी अहिड़ा वाक़िया थियनि पिया, रुगो मुंहिंजो बि वाक़ियो थियो आहे तव्हांजे साम्हूं आहे। ऐं हीअं जेको ॾुख वारो वाक़ियो आहे जेके नंढड़ा 2 ॿार मासूम जिन ते इन लाइट जो करंट लॻो आहे, इन तारुनि जो ही मेगा वोल्ट तारूं असांजे इन रिहाइशी इलाइक़े में छा थियूं कनि, इन जा कहिड़ा कम न थिए। अगरि ठीकु आहिनि बि त हिननि खे थोरो सेफ गार्ड कयो वञे ताकी मुस्तक़बिल में अलीआबाद कॉलोनी में इहे हादसा न थियनि सर। ऐं असां मुंहिंजी बि हाल तव्हां ॾिसो पिया, मुंहिंजी बि हिन तार ई हाल कयो आहे। न त मां चङो भलो सुठो सुहिणो छोकिरो हुअसि, कमु वमु कंदो हुअसि नाई जो, सुठी ज़िंदगी गुज़रंदी। लेकिन इहे तार अहिड़ी आहे जो घुमाए थी छॾे माण्हू सर। जी शादीशुदा आहिनि, 4 बच्चा आहिनि, मुंहिंजे मथां वॾी ज़िम्मेदारियूं पर हाणे मुंहिंजो वक़्तु अहिड़ो थी वियो आहे जो संगत जे मथां टाइम गुज़रे थो। हाणे लाचार आहे, मोथा जी ज़िंदगी थी वई आहे। न को केरु गवर्नमेंट ॾिसे थी ऐं न को केरु माना संगत जेतिरी आहे उहा हेल्प करे थी, उन ते टाइम गुज़रे थो। न साईं कंहिं कुझु बि कोन कयो आहे, संगत आहे थोरो घणो हेल्प कनि पिया भाई, ॿिए मां त कंहिं में आसरो ई कान्हे का सर। न को रियासत, न चूंडियल नुमाइंदा, कुझु बि न सर। हुकूमत खां मुतालबो इहे कंदासीं सर, असांखे सेफ्टी खपे। जंहिं इलाइक़े में रहूं था हाल कहिड़ा लॻा पिया आहिनि, तारुनि जा हाल कहिड़ा लॻा पिया आहिनि। हाणे असांखे हाणे असांजो जेको मुस्तक़बिल जेका असांजा नंढड़ा बच्चा आहिनि उन्हनि खे बि तारुनि मां ख़तरो आहे। नंढड़ी छोकिरी गुज़ारे वई आहे, एॾो केॾो ख़तरनाक वाक़ियो थी वियो आहे, पर माना ॾुख वारो वाक़ियो थियो ॾाढो। पंहिंजे लाइ इहे चवंदासीं त असांजे लाइ कुझु हेल्प कयो, जीअं वरी वापसि पुराणी ज़िंदगी में अची वञूं। को असांजे लाइ ऑपरेशन वग़ैरह जेका मुंहिंजा डॉक्टरनि चया आहिनि इहे थी वञनि, मां वरी माना पंहिंजो पूरो करे सघां, बच्चनि जो गुज़र सफ़र करे सघां। तक़रीबन हीअं त साईं हूंदो 22-25 लख रुपये ताईं थिए। सॼो प्लास्टिक सर्जरी जो कमु आहे। तव्हांजे साम्हूं इहो हाल जेको बि आहे। नौजवान बिजली जो करंट लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थी माज़ूर थी वियो आहे, जेको अॼु बि इलाज लाइ कंहिं मसीहा जो मुंतज़िर आहे। संदसि चवणु हो त हुकूमती सतह ते मुंहिंजी पुरघोर लही मुंहिंजो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे, जीअं आउं पंहिंजी ज़िंदगी ॿीहर साॻी तरह गुज़ारे सघां। कैमरामैन शाहिद सोलंकी सां गॾु GM चांडियो, SS न्यूज़, हैदराबाद।